खैरपुर के मशहूर समाजी अखबार सोशल एक्टिविस्ट इंजीनियर ज़हीर अब्बास जुमानी चयो आहे त खजूर मंडी खैरपुर जिते हर साल खरबें रुपयनि जो कारोबार थींदो आहे, पर हिन खजूर मंडी जा दलाल एक्सपोर्टरनि जी मिली भगत सां छुहारनि जो फी मण अघु 2000 रुपया खां 9000 रुपया आहे, जेको तमामु घटि आहे। खजूर मंडी जे दुकानदारनि एक्सपोर्टरनि खे खजीर जे ठेकेदारनि खे ॿिन्ही हथनि सां लुटे रहिया आहिनि, जेका नाइंसाफ़ी आहे। हुनजे त खैरपुर जी मार्केट में हिन वक़्तु रंग काठ जो 50 किलोग्राम जो 37,000 रुपया आहे, पर खजूर मंडी में रंग काठ जो 50 किलोग्राम खजीरी वापारी खे 55,000 खां 65,000 रुपया ताईं विकिरो थी रही आहे। इंजीनियर ज़हीर अब्बास जुमानी जो चवणु हुयो त 2 साल अॻु जेके खजूर मंडी जे दुकाननि ते मुंशी हूंदा हुआ, हिन वक़्तु उहे दुकाननि जा मालिक इंटरनेशनल एक्सपोर्टर बणिजी विया आहिनि, जेके खजीरी वापारियुनि खे नुक़सानु पहुचाइण में सभ खां अॻु आहिनि। उन वफ़ाक़ी ऐं सूबाई वज़ीर कॉमर्स वागधड़ियुनि खां मुतालबो कयो त हिन मसइले ते नोटिस वरितो वञे ऐं खजीर जे वापारियुनि खे जाइज़ रेट ॾिनो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।